हक़ मौजूद संगत उम्मीद त सभई ठीक हूंदा। अॼु असांजो साथी अख्तर हुसैन धामरा 5 टाइम न्यूज़ सां गॾु फ़क़ीर साईं जे आस्थाने ते अची पहुतो आहे ऐं साथी चयो त ॿ ॻाल्हियूं ॿ गुफ़्ता थियनि ऐं ॻाल्हि ॿोल रखिजे त जीअं वरी संगत सां वंड कजे। सो उन हवाले सां पाण वेठा आहियूं। सो हाणे ख़्याल जेको यार साथी चए थो दोस्त उहो इहो ई आहे। पहिरीं ॻाल्हि त हिकु सूफ़ी जो वड़ हिकु सूफ़ी जो कमु ऐं सिंधी समाज जो मौजूदा हालतूं। माज़ी कीअं असांजी रही आहे, कीअं दौरनि जी उथल पुथल थी आहे, इंसानी सॼी तारीख़ जेका आहे उहा कीअं भञडरा जो शिकार रही आहे। इन सॼी भञडरा में जेको असांजो सिंधी समाज आहे उहो गुज़िरियल सदियुनि खां वेंदे हिन वक़्त ताईं किथे बीठो आहे, कहिड़ा मटा आया आहिनि, कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि। हिकिड़ो दौर हो जॾहिं इंसान जो जेको इर्तिकाई पंधु हो सो हुन पत्थर सां पत्थर घसाए बाहि ॿारणु सिखी। इहो हुनजो हिकिड़ो शऊरी पहिरियों क़दम हो, पहिरीं विख हुई। उन खां पोइ हिकिड़ो दौर आयो जॾहिं हुनजे अकुल फ़हम कमु कयो त पोइ उन ख़्याल पंधु कयो। उन पत्थर मां पत्थर घसाइण वारे उन बाहि ॿारण वारो अमल अची माचीस जी सूरत में अवां ताईं पहुतो ऐं वेंदे वरी अॼु जदीदियत पुॼाणा जेको अॼु दौर आहे उन में माचीस न पर ही न्यूक्लियर एक्सप्लोजन लाइटर जी सूरत ऐं ॿिया खोड़ सारा तजुर्बा तव्हांजे अॻियां आहिनि। त इहे सॼी चवण जो मक़सदु इहो आहे त मौज़ू फ़क़ीर जो आहे, इन करे वरी पाण साइंसी मामलनि में कोन था वञूं। त इहो सॼो इंसानी भञडरा इंसानी मुशाहिदाती हिकिड़ी तारीख़ रही आहे। असां माज़ी में किथे बीठा हुआसीं, वेझे माज़ी में किथे हालतूं कीअं हुयूं ऐं मौजूदा सूरत हाल सिंधी समाज जी कहिड़ी आहे उहा सभु अव्हांजे अॻियां आहे। असांजो जेको सिंधी माण्हू आहे उहो कहिड़ियुनि महरूमियुनि मां गुज़रे थो उहा बि सॼी अव्हांखे ख़बर आहे। ऐं हाणे जीअं त तसव्वुफ़ जो जेको बुनियादी मुहरिक आहे या उनजो जेको जोहर आहे उहो हर हंधि मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त उन ते मां इन करे बि पब्लिकली उन ते माना उन ते सिर्फ़ु ॻाल्हाए नथो सघिजे। उहो सॼो पंधु आहे ऐं उहो पंधु फ़क़ीरनि कयो आहे। उहो पंधु लतीफ़ साईं जी सूरत में, सचल साईं जी सूरत में, फ़क़ीर जानण चंद साईं जी सूरत में उहो पंधु तव्हां ॾिठो आहे, तव्हां ॿुधो आहे, ॿोलनि में, कलामनि में, हक़ इस्बात जी सूरत में। हाणे उहो फ़क़ीरनि जो कमु आहे ऐं उन्हनि जो उहो सॼो उहो अमली पंधु आहे, उन ते ॻाल्हाए नथो सघिजे। इहा हिकिड़ी वाज़े ॻाल्हि आहे त सूफ़ी जो जेको पंधु आहे उहो जेका मां हर हंधि ॻाल्हि इहा कंदो आहियां त गूंगे खे गुड़ ॾिजे ऐं वरी उन खां ज़ाइके जो पुछिजे। सो इहा हिकिड़ी ॾाढी अजीब ॻाल्हि आहे। सो फ़क़ीरनि जो जेको कमु आहे उनखे उहो ई परखे सघे थो जेको पंध जो माण्हू हुजे, जंहिंजो पाण पंधु कयल हुजे या अमली तौर उन पंध में लहे, उहो सूफ़ी ते ॻाल्हाए सघे थो। असां बाक़ी ॿियो जेको सूफ़ी जो समाज सां जुड़त वारो मामिलो आहे या समाज जा जेके ॿिया असांजा जेके मारूज़ी मामला आहिनि ऐं ख़ारजी मामला आहिनि उन्हनि सां जुड़त वारो जेको सुवालु आहे उन ते हर हंधि ॻाल्हि रखंदा आहियूं। ऐं इन करे रखंदा आहियूं त इहा इन शइ जी ज़रूरत आहे जो हीउ जेको हेॾो सारो फ़क़ीरनि जो कमु कयल आहे, हिकिड़ो हेॾो सारो पंधु आहे, हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत पंधु आहे।
नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण अहिड़ा जनो ॼाण आऊं न जीअंदी उनरी। माना हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको पाण सां कुझु बि नथो खणे, पर हिकु घड़ी अहिड़ी बि अचे थी उनजे मथां जो हू पाण सां पाण ई मौजूदु न आहे। इहा हिकिड़ी इंसानी कैफ़ियतुनि जो हिकिड़ो लकाव आहे। एॾो हसीन माण्हू बि हिन धरती ते आहे। हिकिड़ो त माण्हू आहे जेको हिकिड़ो वैसे लाइ माण्हू मारे थो छॾे, एकड़ ऐं जुरेब लाइ जेको आहे सो माण्हू खे मारे थो छॾे। पर हिकिड़ो एॾो हसीन ख़ूबसूरत माण्हू बि आहे जेको चए थो त हीउ जेको मुंहिंजो पंहिंजो पाण आहे उहो बि मुंहिंजो न आहे। ऐं इहा इंसानी तारीख़ जी ॾाढी माना ईअं खणी चइजे त हिकिड़ी हैरतनाक बि, पर उन सां गॾु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि बि आहे। त हाणे इहो जेको सॼो पंधु आहे फ़क़ीरनि जो, उनखे ईअं ज़ाया थियणु न ॾिजे, छो त फ़क़ीरनि ते अक्सर हिकिड़ी छाप रही आहे त उते नशो घणो थींदो आहे, उते मक़सदु जेका गैर सियासी माना जेको सियासी माण्हू वेंदो आहे उहो गैर सियासी थी वेंदो आहे ऐं हू समाज खां कटनि था, माण्हू खे समाज खां लातालुक आहिनि। हाणे इहा जेका छाप आहे इहा हिकु हद ताईं त ठीकु आहे ऐं उन में बि हिकिड़ो वॾो लॉजिक आहे, उन में हिकिड़ो वॾो मंतिक आहे जेको हिकिड़ो सूफ़ी जो कमु आहे। पर उनखे कलेक्टिवली ईअं चई ऐं उनखे सिर्फ़ु उन मथां इहा शीट चार्ज करे छॾणु त उहो समाज खां लातालुक आहिनि, माना इंसानी हवाले सां कंहिं बि कम जा न आहिनि, त इहा ॾाढी हिकिड़ी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। त पोइ उते असां ते इहो माना महसूसु थींदो आहे असांखे त पब्लिकली शयुनि ते ॻाल्हाइजे ऐं उन्हनि शयुनि ते जेके समाज सां समाजी जुड़त सां सवालिया आहिनि त पोइ उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाइणु खपे। त हाणे मौजूदा हालतुनि में हिकु सूफ़ी जो वड़ इहो हुजणु खपे त हू कंहिं शाही थांवनि जे खड़के जे बजाए कंहिं ग़रीब जे पेट जी दाह बणिजे ऐं जीअं फ़क़ीरनि जो कमु रहियो आहे त हुननि हर दौर में हो हेठें तबिके जा रहिया आहिनि। समाज में जेके रद्द थियल माण्हू सूफ़ी सदाईं उन सां बीठो आहे। फ़क़ीर जानण चंद साईं जे लाइ हिकिड़ी असांजे वेझे माज़ी में हिकिड़ी इहा वॾी दाह हूंदी त यार ही मुस्लमान ऐं बागड़ियुनि खे गॾाए छॾियो अथई। माना मुस्लमान ऐं बागड़ी माना जेको असां वटि शेड्यूल्ड कास्ट वारो हिकिड़ो तासुर आहे, या जेको हिकिड़ो मुस्लिम ऐं मोमिन ऐं काफ़र वारो जेको माण्हुनि जे ज़हननि में जेको हिकिड़ो वखरु विहायो वियो आहे, हिकिड़ो इंजेक्ट कयो वियो आहे ख़्यालु, त फ़क़ीर मुस्लिम ऐं बागड़ी गॾाए छॾिया। छो त हिते असांजा साधू फ़क़ीर अॼु बि आहिनि, ॾाढा सुहिणा आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, असांजो सिंगार आहिनि, असांजे अखियुनि जो नूर आहिनि। उन्हनि खे माण्हू अॼु बि नफ़रत सां ॾिसे थो। त इहो माज़ी में हिकिड़ो वॾो माना हिकिड़ी वॾी दाह रही त फ़क़ीर वटि साधू बि उहो ई आहे, साॻियो ई बागड़ी बि उहो ई आहे, त मुस्लमान बि उहो ई आहे, बागड़ी गॾु था खाइनि। पोइ इहा ॻाल्हि जॾहिं वेझे खां उन्हनि माण्हुनि उहे आया जेके समाज में जेके परते बीठल माण्हू आहे, उन्हनि जॾहिं वेझे खां ॾिठो त उन्हनि खे त पोइ ॾाढी वणी त यार हीअ त वाक़ई हक़ीक़ी माना में जेको फ़िकिर आहे, जेको पाण सभु इंसान भाइर आहियूं ऐं छाजो हिंदू, छाजो मुस्लिम, छाजो काफ़र, छाजो वाणियूं, छाजो दरियो, छाजो ईसाई, छाजो दलत, छाजो शूदर, छाजो खत्री, छाजो ब्राह्मण, पाण त सभु भाइर आहियूं, पाण त सभु इंसान आहियूं, पाण त हिकु जीन आहियूं, हिकु स्पीशी हिकु ह्यूमन आहियूं ऐं पाण सभु बराबरि आहियूं, पाण सभु एतिराम लाइक़ु आहियूं। बाक़ी हर कंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, केरु किथे बीठो आहे उहो उनजो पंहिंजो ज़ाती पंधु आहे, उनजो हिकिड़ो मुशाहिदाती पंधु आहे। त फ़क़ीर ईअं माण्हुनि खे गॾु कयो ऐं उन में इहा शइ न रही त ही मुस्लिम आहे, ही वाणियूं आहे, ही हिंदू आहे, ही काफ़र आहे, ही दरियो आहे, ही केरु आहे। सो
ऐं सूफ़ी जो इहो ई वॾो हुस्न हूंदो आहे त हुन वटि जेको ईंदो आहे लतीफ़ जे सिटुनि सां हुनजी आजियां थींदी आहे त राणे वटां राति नओ नियापो आयो लदीसे लतीफ़ चए ॾातर किना ॾात कोन पुछे तो ज़ात जे आया से जेके आया से अघाया। सो सूफ़ी वटि पहुचण वक़्तु शर्त इहो सवाल न आहे हूंदो त नालो छा अथई, ज़ात जो केरु आई, घणा एकड़ ज़मीन अथई, कहिड़े फ़िरके सां तालुक़ थो रखी, कहिड़ो दीन अथई, कहिड़ो धर्म अथई, केतिरा पैसा अथई, इहे सवाल न आहिनि हूंदा फ़क़ीर जे मंदर में। हिकिड़े आदूती, हिकिड़े साधू, हिकिड़े फ़क़ीर जे उन सॼे फ़क़ीर वारे उन गोदड़ी में या उन फ़क़ीर वारे इन सॼे सेर में इहो सवाल न आहे हूंदो। ख़्याल जो हुस्न हूंदो आहे, वेराग हलंदड़ हूंदो आहे, आदूती पाण वेठो हूंदो आहे, रक्स बि हलंदी आहे, मच बि हलंदा आहिनि, नंगर न्याज़ बि हलंदो आहे, ऐं पोइ तूं ई तुंहिंजी ॿोली हूंदी आहे। पोइ राणो ई राणो रीअ राणे नायका। पोइ त इहो सवाल न आहे हूंदो त तूं केरु आहीं, कहिड़ो आहीं, किथां खां आयो आहीं। ऐं पोइ इहे हिकिड़ा वॾा तसव्वुफ़ जे ईअं खणी चइजे त जेके लका आहिनि तसव्वुफ़ जा, या जेके तारुफ़ी पंध आहिनि, उन्हनि में हिकिड़ो पासो इहो बि आहे। त इहो जेको एॾो सारो ख़ूबसूरत हिकिड़ो इंसानी तारीख़ जो ॿिए खे वेलकम करणु ऐं दिली तौरु वेलकम करणु ऐं उनखे हिकिड़ो स्पेस ॾियणु, जेको समाज जो रद्द कयल माण्हू आहे, जेको जंहिंसां माण्हू जेकॾहिं उन वटे में उहो माण्हू पाणी पीए थो त माण्हू उहो वटो या उहो थां मटाए था छॾनि, उहो माण्हू हिते अची ख़ुशि थिए थो फ़क़ीर जे दर ते। इहो ॾाढो ख़ूबसूरत पंधु आहे ऐं अमली पंधु आहे। ऐं इहो पंधु इन्हनि फ़क़ीरनि कयो आहे। बाक़ी अॼु जी फ़क़ीरी त तव्हां ॾिसो था, असां चवंदा त काटन जे कपिड़नि खे माना घुंज बि न हुजे, सॾिजूं बि फ़क़ीर, वाह वाह बि थिए। पोइ मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु हूंदो आहे त पब्लिकली शयुनि ते ॻाल्हाइजे, जेकॾहिं पाण नथा ॻाल्हायूं त पाण जे मथां जेके ॿिए चार्जिस आहिनि, जेके गैर ज़रूरी चार्जिस, उहे पोइ लागू थी थियूं वञनि। ऐं पोइ समाज में माण्हू वटि इहो ख़्यालु आहे त सूफ़ी माना फ़रारियत पसंदि, सूफ़ी माना तजरीदियत पसंदि, कंहिं कम जो न, उते जेको माण्हू वञे थो उहो गैर सियासी थियो थो वञे। पर मां इन ॻाल्हि सां पूरो बि कयां थो जेको इन ॻाल्हि खे त पंहिंजे दौर जा जेके बि माज़ी जा वॾा माण्हू रहिया आहिनि ऐं तसव्वुफ़ सां सलाहियल रहिया आहिनि, उहे कॾहिं बि समाज खां कटियल न रहिया। लतीफ़ भिट त वसाई, अकेला ई वसाई, अकेला ई में रहियो। कॾहिं मदन गॾु हूंदो त कॾहिं तमर फ़क़ीर गॾु हूंदो, पर उनजी जेका हिकिड़ी अकेलाई आहे, उन असांखे एतिरो कुझु ॾेई छॾियो जो बकौल कंहिंजे त कंहिं गुंगी क़ौम खे जेकॾहिं लतीफ़ मिलंदो आहे त पोइ उनखे ज़बान मिलणु लॻंदी आहे। उहा क़ौम पंहिंजो पाण तारुफ़ कराइणु लॻंदी आहे त आउं छा आहियां, मुंहिंजो माज़ी छा हो, मूंसां कहिड़ियूं वार्ताऊं थियूं, कहिड़ा तारीख़ी फ़रेब थिया आहिनि, तारीख़ी वेसाघातियूं थियूं। त लतीफ़ जी जेका तजरीदियत हुई, या उहा जेका अकेलाई हुई, या जेका समाज जेको चए थो त हीअ असांजे कम जा न आहिनि, त उहा ॾाढी ख़ूबसूरत हुई। ऐं उहे समाज जा ही सभई, तव्हां इलीट क्लास जा माण्हू, सुपर इलीट क्लास जा माण्हू, ब्यूरोक्रेट, ही नंढा वॾा वेंदे मुल्क जा सभई माण्हू तव्हां खणो, सिंध वतन जा, सभिनी खे हिकिड़े अलॻि कुड़ में भेटियो
पर हुन लतीफ़ जी अकेला ई भेटियो, उहा उन्हनि खां घणो मथे बीठी आहे। ऐं हू उते असांजा लखे माण्हू जेके पाण त कमु कनि कोन, पर उन्हनि जो कमु सिर्फ़ु लखे माण्हू न, पर उहे जेके इल्ज़ाम तराशनि वारा ऐं जिन सॼी उमिरि पे गंद उछलियो आहे गैर ज़रूरी, बाक़ी त तनक़ीद थियणु खपे, उन्हनि सभिनि खे हिकिड़े पासे अलॻि कयो, हिकिड़े पुड़ में लतीफ़ वारी अकेलाई खे उन पुड़ ते रखो, त लतीफ़ जी अकेलाई उन्हनि जे मथां भारी आहे। सो इहो फ़क़ीरनि जॾहिं बि अकेलाई वरिती आहे, जॾहिं बि उन्हनि टुॿी हई आहे, जॾहिं बि उन्हनि फ़रारियत वरिती आहे, बनवास वरितो आहे, जॾहिं बि उहे कंहिं भिट जो पासो वरितो आहे, त उन्हनि समाज खे एतिरो कुझु ॾिनो आहे जो हज़ारे माण्हू गॾु कजनि त बि नथा ॾेई सघनि। इहा ख़ूबसूरती आहे, इहा सूफ़ी जी, इहो उनजो हुस्न आहे। पर तंहिं हूंदे बि आउं पब्लिकली इन करे शयुनि ते ॻाल्हाईंदो आहियां, हालांकि मूंखे न का कंहिं फेम जी ज़रूरत हूंदी आहे, न मूंखे के मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु हूंदो आहे, मूंखे अकेला ई वणंदी आहे। ऐं मूं पाण ख़ुदि इन ख़्याल जो माण्हू आहियां, इन पंध जो माण्हू आहियां, हिकिड़ो नंढिड़ो माण्हू फ़क़ीरनि जे सुंग जो तमामु नंढिड़ो माण्हू आहियां। जॾहिं बि थोरा घणा जेके ॻाल्हियूं ॿोलियूं मुंहिंजूं हलंदियूं आहिनि, से बि इन्हनि साथियुनि जो ज़ोर हूंदो आहे, इन्हनि दोस्तनि जो, इहे पंहिंजा सभु साथी आहिनि, सुहिणा यूनिवर्सिटी जा दोस्त या ॿिया खोड़सरा मुख़्तलिफ़ मकतबनि सां लाॻापियल साथी, उन्हनि जो ज़ोर हूंदो आहे त ॻाल्हाइणु खपे शयुनि ते। बाक़ी मां कोशिशि कंदो आहियां त उहो कमु कजे समाज लाइ जेको भले हींअर त खणी माण्हू उनखे कीअं बि ॾिसे, कहिड़ी बि नज़र सां, पर उहो सदियुनि ताईं पंहिंजो असरु ज़रूरु छॾे। ऐं उहो फ़क़ीरनि कयो ऐं उहो तव्हांजे अॻियां आहे। सो मौजूदा हालतुनि में ॻाल्हि पे वरी साॻी ते इन करे आयसि, थोरो ॻाल्हि वधाए वियमि त माण्हू कीअं थो ॾिसे सूफ़ी खे, पर मौजूदा हालतुनि में हिकु सूफ़ी जो वर्ड इहो हुजणु खपे। इहा साॻी ॻाल्हि त कंहिं शाही थांवनि जे खड़के जे बजाए उन बुखायल ॿार जे पेट जी दांह थिए, इहो काफ़ी आहे। इन खां वधीक ॿी माना ख़ूबसूरत ॻाल्हि थी नथी सघे। बाक़ी त हाणे तशबीहूं खोड़ आहिनि, लफ़्ज़नि जी जादूगिरी वॾी आहे, उन सां त पोइ पए उनखे जेको आहे सो जेॾो भेटा ॾिजे उहा घटि आहे, ट्रिब्यूट कजे घटि आहे। पंहिंजे माण्हुनि जे पासे बीहे, उन रद्द कयल माण्हुनि जे पासे बीहे, महकूमनि जे पासे बीहे। समाज में इहा जेका भञटरा लॻी पई आहे, इहो जेको कहर लॻो पियो आहे, माइशी नाकाबंदी लॻी पई आहे, तबक़ाती फुरलुट लॻी पई आहे, जाॾे काॾे ॾिसो त माना माण्हू खुलिफशार जो शिकार आहिनि, वजूदी बुराननि जो शिकार आहिनि। अहिड़े ॾस में हिकु फ़क़ीर ते इहो फ़र्ज़ु थिए थो त हू पंहिंजी जेका हुनजी बिख्या वारी गोदड़ी आहे उहा उन सां हुजे, उहो उनजो पंधु आहे, उहो उनजो असुलु पंधु आहे फ़क़ीर जो, सूफ़ी जो, उहा उनजी वहदत आहे। पर उन सां गॾु पंहिंजे समाज जे महरूमिन में वरितल माण्हू खे बि ज़रूरु ॾिसे।